औलाद जेकॾहिं अचानक तोखे ख़ुशि नज़र थी अचे, तुंहिंजी इज़त थो करे, हा, पोइ चाहे माउ हुजे चाहे पीउ हुजे, हेॾे ॾिस पुट, मां तुंहिंजे वॾनि खां बि वाक़िफ़ आहियां, हेॾे ॾिस। हा, औलाद जेकॾहिं अचानक तोखे ख़ुशि थी नज़र अचे, या वरी तव्हांजी इज़त उहो घणी करणु लॻे, उन जे अंदर में टे राज़ थी सघनि था। टिनिनि मां हिकिड़ो राज़ ज़रूरु हूंदो। नंबर 1 ते जात के छोकिरी सां दिलि लॻी आहे, उन छोकिरी जे बारे में तव्हांखे कुझु चवणु थो चाहे, जात उनखे काॾे वञण जी मोकल खपे, हा, या वरी उनखे के अहिड़नि पैसनि जी ज़रूरत आहे जेको तव्हांजो दिलासो उनखे मिलियल आहे, उन दिलासे जे सदके तव्हांजी इज़त थो करे। इन टिनिनि मां जेकॾहिं हिकु ॻाल्हि बि न आहे न, त मूंखे ज़रूरु ॿुधाइजांइ, मां तुंहिंजे दर ते ईरानी ₹1,00,000 इनाम मोकिलींदुमि। काथों जो लख? ईरान जो। पाकिस्तानी ईरानी जा घणा थींदा? हा, 8 रुपया 10 रुपया घणा थींदा? 1500। हा, इहे बि वॾा आहिनि 1500, इहे बि घणो आहे ₹1,00,000। हल चलो ₹1,00,000 मां तुंहिंजे दर ते पहुचाईंदुमि जेकॾहिं इहा ॻाल्हि सची न हुजे। जज़ाकल्लाह ख़ैर, वा सलाम।